त तव्हां सिंध जी सकाफ़त जे लाइ छो था मुहिम हलायो, तव्हां सिंधी टोपी अजरक जे शान इज़तुनि में इज़ाफ़े जे लाइ छो था किरदारु अदा कयो। तव्हां कराची सिंध जी दिलि में जेको धारियो आहे, जेको मूंसां, मुंहिंजे नसल सां, मुंहिंजी क़ौम सां नफ़रत थो करे, हकारत थो करे, तव्हां उनखे ॾंडो छो था ॾियो। सिर्फ़ु इहो गुनाह आहे। बाक़ी हाणे आफ़ाक़ सरकी जी तव्हां सोशल मीडिया एप्स ते वञो, आफ़ाक़ सरकी हिकिड़ो मासूम स्पोर्ट्समैन आहे, जिम कंदो आहे, क्रिकेट खेॾंदो आहे, नौकिरी कंदो आहे। कॾहिं हिकिड़ी हुनजी पोस्ट हुजे जंहिंजो जवाबु ॾियण जे लाइ ठीकु आहे, यूथ आहे, नौजवान आहिनि, उन्हनि को एंटी स्टेट लाशोरी तौर ते शौरी तौर ते को एक्टिविटी कई आहे त पोइ सम्झ में अचे थी ॻाल्हि। बहरहाल असां सम्झूं था त हू जेको तासुब परस्त साधन कपिड़नि वारो शख़्स हुयो, इन बाबति मूंखे इतला मिली आहे त तमामु घणो ख़ासि मुख़बर आहे ऐं खाटो पुट आहे ऐं इहा कावड़ लॻी आहे उन्हनि माण्हुनि खे त आख़िर इनखे मुश्ताक सरकी खणी इन जो सॉफ्टवेयर अपडेट छो कयो आहे। ही नेक्स्ट डे ते इन क़िस्म जी कार्रवाई करणु यकीनन सिधो पैगाम आहे। चवंदा आहिनि धकड़ धी खे त सिखे नूं। मुंहिंजे भाउ खे खणी सिधो मैसेज ॾिनो वियो आहे त तूं सुधर, इहा जेका मालकियारी जेका राह आहे सिंधियुनि जी छॾे ॾे। जीअं असांजे चंबे में दड़के दाबे में सभु रहनि था कंध झुकाए, माना कराची में कादिर मक्सी साहब खे कंहिं रोका त पंहिंजो मर्कज़ न खोले, अयाल लतीफ़ पलीजे साहब खे कंहिं मना कयो त कराची में तव्हां मर्कज़ न खोलियो, ऐं ॿियनि कॉम्प्रेस रियाज़ चांडे साहब खे या ज़ैन शाह साहब खे जेके बि जमायतूं सिंध जी दावेदारी कनि थियूं, कासिमाबाद ताईं महदूद छो कयो आहे इहा असांखे हाणे ख़बर पए थी। छो जो हिन शहर में कंहिंखे बि इजाज़त न आहे सिंधियत जी ॻाल्हि करे, कंहिंखे बि इजाज़त न आहे सिंध जे वसीलनि जी मालिकी करे, कंहिंखे बि इजाज़त न आहे त कंहिं धारे खे ललकारे जेको मूंसां तव्हां सां नफ़रत थो करे। असां त डे फर्स्ट खां 7 डिसंबर ते इहो नंढड़े ॿार खे गार गंद वारो वाक़ियो पेश आयो। असां मुसलसल मुतालबो कयो, इन शरपसंद खे पकड़ियो, इनखे गिरफ़्तार कयो, इन ते FIR कयो, पुलिस कुझु न कयो, इदारनि कुझु न कयो ऐं ख़ामोश रहिया। हू छा थियो, असांखे महसूसु थियो त इन डिले टैक्टिस सां सिंध में ॿिनि अकाइनि में यानी उर्दू स्पीकिंग दोस्तनि में ऐं सिंध जे यूथ में ख़ासि तौर ते जेके कराची में रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि में नफ़रत ऐं कावड़ वधंदी पई वञे। हिन महिल सां छा थियो त जेकॾहिं मां इनफ़ादी अमल कयो आहे ऐं भला हुन वीडियो में छा आहे, मां को क्लेशन या जीत त नहीं आहे उनखे, मां त हुनखे सिधो दड़को न पासे सीधे होके वेठो, हुन पाण रिवील कयो आहे त हुन छा कयो ऐं हुन सिंधी क़ौम खां माफ़ी वरिती। असां हुनखे माफ़ करे छॾियोसीं, ॻाल्हि ख़तमु थी वई। उनखे जवाज़ बणाए एॾो नेक्स्ट लेवल ते, माना इदारा कहिड़ा आहिनि, एजेंसियूं कहिड़ियूं आहिनि, हिकु ISI आहे, हिकु MI आहे, ॿी रेंजर्स जी FS विंग आहे, टिनी सां मुंहिंजो राब्तो आहे। टई एजेंसियूं जेके हुननि जा मुख़्तलिफ़ ज़रिया जिन सां मूं ॻाल्हि ॿोल कई आहे त मुंहिंजो भाउ किथे आहे, को बि हिन वक़्तु ॿुधाइण जे लाइ तयारु न आहे। माना असांखे होम मिनिस्टर साहिबु, DIG ईस्ट साहिबु, SSP ईस्ट साहिबु चयो त फ़िलहालु FIR न करायो, असां तव्हांखे माण्हू ॾियूं था ॻोल्हे। असां चुप हुयासीं। भला जेकॾहिं मां इन देरि ताईं एतिरी देरि ताईं चुप हुयमि त मां त लाभई ॾींदा, मां त तव्हांखे टाइम ॾिनो, मां तव्हांखे वक़्तु ॾिनो, हाणे तव्हां इंतज़ारु छा जो था कयो। हुनजी जेका मेडिकल कंडीशन आहे, फेसबुक गवाह आहे, सॼी दुनिया गवाह आहे, सॼा सिंधी गवाह आहिनि त हू मेमन अस्पताल में एडमिट हुयो, हुन सां तमामु घणा मेडिकल इशूज़ आहिनि। हुनजो ही जेको कंध जो मसइलो आहे, हू इहो बेल्ट पाए पियो वञे ऑफिस, पंहिंजे 2 ॾींहंनि कोन ऑफिस जॉइन कयो। हुनजो स्पाइनल कार्ड जो मसइलो, मूंखे त ख़ौफ़ आहे जंहिं तरीक़े हुनखे गाॾी में विहारे, मूंखे ख़बर आहे तरीक़ा वारदात छा हूंदी आहे, तव्हां कीअं हुननि ते तशदुद कयो। मूंखे अहसासु आहे छो जो मां रही आहियां अक़ूबत खाननि में, त मूंखे इहो ख़दशो आहे त ख़ुदा न ख़ासिता मासूम ॿारड़ो आहे, हुनखे को दिलि जो दौरो पियो आहे। जीअं तव्हां ॾिसो कुझु ॾींहं पहिरियां CI सेंटर सदर में नंढड़े मासूम इन उमिरि जे ॿार खे खणी विया, हुन दड़को बर्दाश्त न कयो, मुंहिंजो दिलि बंदि थियो, वफ़ात करे वियो, सिराइकी बावलपुर जो छोकिरो। त मूंखे बि इहो ख़दशो आहे त हिननि खां मुंहिंजो भाउ ख़ुदा न ख़ासिता शहीद थी चुको आहे। हाणे ही लिकाइनि था इन मामले खे, न त अहिड़ी का वॾी ॻाल्हि ई न आहे, एॾो को संजीदा मामिलो ई न आहे। जेकॾहिं हुनखे खयो बि हुयो त दड़का ॾेई इंट्रोगेट करे 2-3 पादर हणी जेको रूटीन हूंदो आहे तव्हां छॾे वञो आहे। हाणे असांखे जेके ज़रिया ॿुधाइनि था त जंहिं वटि बि आहे उहा ॾिसो, मां वेल कनेक्टेड माण्हू आहियां, मां आम को कंहिं कॉम्प्रेस जमायत जो कारकुन आहियां, मां हिकिड़े ज़बरदस्त प्रोफेशन सां वाबस्तु आहियां। मां GHQ बि घुमियो आहे, मां अमरीकी जो ताक़तवर जेको दुनिया में पेंटागोन आहे, मां 2012 में उनखे बि विज़िट कयो आहे। त मूंखे स्पाई क्वार्टर जी सॼी गेम ख़बर आहे, मूंखे सॼी इन्हनि जो तरीक़े वारदात ख़बर आहे, मूंखे इहा बि ख़बर आहे त मुंहिंजो भाउ किथे आहे। मां ॿुधायो आहे पुलिस खे त तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए करे पुछो
छा था चाहिनि, छा डिमांड आहे उन्हनि जी, खुली करे ॻाल्हाइनि। बाक़ी कंहिं ब्लैकमेलिंग में मां न ईंदुसि। मूं अॼु पोस्ट रखी आहे त इहो हिकिड़ो आफ़ाक़ सरकी आहे, 4 भाइर मुंहिंजा ॿिया आहिनि मूंसां गॾु, पर 6 मां पाण टोटल असां 6 भाइर आहियूं। 6 ई भाइरनि खे खणी तव्हां फुल फ्राई कयो, तव्हां लाश ॾियो, पर मां गैरत ते कंप्रोमाइज़ न कंदुसि। उन गार मूंखे न ईंदी, या सिंधी टोपी अजरक जो अमानतदार मां हिकिड़ो न आहियां, न को मां इक़्तदार में न मां एमएलए न एमपी आहियां। हीअ मुंहिंजी जंग ई न आहे। सिंधी माण्हू सम्झनि छो नथा, हीअ मुंहिंजी जंग ई न आहे। इनफरादी तौर ते त मूंखे अलाह साईं हर शइ सां नवाज़ियो आहे। मुंहिंजी शहर जे हर इलाइक़े में ज़बरदस्त ऑफिस आहे, मूंखे ज़बरदस्त लग्जरी गाॾियूं आहिनि, मुंहिंजा ॿार सुठे स्कूल में, मुंहिंजो सुठो बैंक बैलेंस आहे, त मूंखे त परवाह ई न आहे। ॻाल्हि आहे ज़मीर ऐं गैरत जी, को नथो करे, असां कई आहे, उनजी गरी क़ीमत अदा कयूं। पर सॼी सिंध खे विटनेस थियणो आहे, सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे विटनेस थियणो आहे त मुंहिंजी हिकिड़ी ब्लेस नेमतुनि सां मालामाल ज़िंदगी आहे, मां उहा दाव ते लॻाई आहे। ऐं सबबु हिकिड़ो आहे त कराची शहर में हिन सभिनी दोस्तनि जी हिन बेयारो मददगार सिंधी क़ौम जी मालिकी था कयूं। सिंध जी तारीख़ में पहिरियों दड़ो ॾिनोसीं त हीअ त असांजो बचिड़ो आहे, हीअ त हर कंहिं टीम मुश्ताक़ जे मेंबर जो अॻवान जो भाउ नंढड़ो, हीअ त सिंध जे हर गैरतमंद शऊर जो भाउ आहे पंहिंजो। त मूंखे उमेदु आहे असां सां गैरत वारो बि ईंदो, असां सां ज़मीर वारो बि ईंदो, असां सां असूल परस्त बि ईंदो, असां सां इंसानी हक़नि ते यकीन रखंदड़ उहो हर शख़्स बि ईंदो जंहिंखे ख़बर आहे त मुश्ताक़ सरकी जे भाउ जो कोड आहे, को ॾोह न आहे, ऐं मुश्ताक़ जो कोड आहे, को ॾोह न आहे। त हिन नारे सां असां निकिरूं था त आफ़ाक़ बंदि, शारा फैसल बंदि। तव्हां बि तयारी कयो, असां बि तयारी कयूं था। आचर जे ॾियारे 21 डिसंबर असांजो तव्हांजो फ़ैसिलो रोड ते थींदो। हाणे तव्हांखे तव्हांजी कोर्ट में बाल आहे त जीअं हिनखे मैनेज कयो था, जीअं हिनखे हैंडल कयो था, तव्हां कयो ज़रूरु। तव्हां वटि मशीनरी आहे, तव्हां वटि गोलियूं आहिनि, तव्हां वटि हथियार आहिनि, तव्हां वटि राइफलूं आहिनि, असांजा सीना आहिनि, असां हाज़िर आहियूं। कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। हाणे घणी तकी न कंदासीं। अल्लाह पाक जा किरोड़ एहसान आहिनि ऐं तव्हां जेके बि किरोड़ सिंधी आहियो, तव्हां सभ जी दुआ रंग लाथो आहे। असांजो भाउ नंढड़ो आफ़ाक़ ख़ैर आफ़ियत सां असां वटि पहुतो आहे, असां वटि ख़ैर आफ़ियत सां पहुतो आहे। असां सिंध सरकार जा ऐं उन्हनि इदारनि जा, ख़ुदि सिंध पुलिस जा मुराइत आहियूं जो बाहिफ़ाज़त तौर ते असांजो भाउ मोटियो आहे। इन खां वधीक न, जेको बि असां ऐलान कयोसीं उहो वापसि था वठूं। असांजो हिकिड़ो ई मुतालबो हुयो, असांखे भाउ खपे बाहिफ़ाज़त, उहो अची वियो आहे। त इन जज़्बात में कंहिंखे बि को रंज पहुतो आहे त मां उनजी पेशगी माज़रत थो चाहियां, माफ़ी थो घुरां। इंसान आहे, भाउ आहे नंढड़ो मुंहिंजो, माण्हू सेंटीमेंटल हूंदो आहे, माण्हू एग्रेसिव हूंदो आहे। इन जे लाइ उन गुस्से में बि असां पोइ बि पंहिंजे कानून जी अमलदारी जी ॻाल्हि कईसीं। लॉ अबाइडिंग सिटीज़न तौरु असां पंहिंजा जेको ड्यू प्रोटोकॉल आहे, फंडामेंटल असांजो जेको सर्किल आहे, आइनी इख़्तियार आहे, जेको उहो एहतिजाज आहे, असां इन जो सॾोसीं त आयो आहे। मां ख़ासि तौर ते महिरबानी चवणु चाहींदुसि सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार साहिब जी, जंहिं पहिरें ॾींहं खां मूंसां बार बार राब्ते में रहियो। DIG ईस्ट फ़ारूक लंजार साहिब, जेको हर पल हिनखे पंहिंजो नंढड़ो भाउ सम्झी असां सां राब्ते में रहियो। SSP ईस्ट ज़ुबैर नज़ीर शेख साहिब, जेको बार बार असां सां इन मामले ते अपडेट पियो ॾिए ऐं कोशिशूं पियो करे। औरंगज़ेब खटक साहिब, जेको DSP सोराकोट आहे। SHO वकीलनि में आमिर नवाज़ वड़ाइच पहिरें ॾींहं खां राब्ते में हुयो। अॼु उनजी इलेक्शन हुई, उन इलेक्शन पोलिंग स्टार्ट थियण खां अॻु उन सुबुह ॻाल्हायो। ऐं हसीब जमाली साहिब, मोहम्मद ख़ान बुलो साहिब, अॻूणो ATC जो जज आहे, असांजो सीनियर भाउ आहे, दोस्त आहे, वॾो आहे, असांजो मेंटोर आहे। इहो पंहिंजे ॿिन्ही पुटनि सां गॾु ऐं वकीलनि टीम सां गॾु असां सभिनी खां असांजी हिमायत कई आहे। इख़्लाक़ी ज़मीन ते फिज़िकली पहुची करे फ़ोन कॉल वसीले तव्हां सभिनी सिंध वासियुनि जा ऐं परॾे में रहंदड़ सिंध जा हथ ॿधी थोरा थो मञा। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं आबाद हुजो। असां ॿीहर इन वचन जो वर्जाव कंदासीं त कराची में असां जेसि ताईं सिसी में साह आहे, हर फ़र्द जेको सिंधी माण्हू आहे, हर उहो ॿोली ॻाल्हाईंदड़ जेको लेस फॉर्चुनेट आहे, असां वेठा आहियूं हिते। जेके खे जेका मदद घुर्जे असां तव्हांजा वारिस आहियूं, वार वार जा वारिस आहियूं। त जेसि ताईं गैरत ऐं ज़मीर ज़िंदा आहे, तव्हांजी अमली तौर ते मालिकी कंदा रहंदा। जाॻिया जाॻिया।